हरे राम। अदी सब छा थी वियो ही सब कुछ। अदा जड़ा पैर हूंदन जख्म भी अड़ा ही रसंदन। हिनन जा सदाई पंध भरंडा हूंदा आहिनि। पोइ ज़ाहिर आहे कंडा त लगंदनी। महाराज जी तबियत कीअं हाणे? अदा ख़बर नथी पए। हिन घर के अलाए कंहिंजी नज़र लगी आहे, अलाए कंहिंजी नज़र। अदी ये सब गरीबन जो बददुआऊं आहिनि, गरीबन जो बददुआऊं। सच अदा इन्हनि ग़रीबनि जूं बददुआऊं हिन घर के वण वेड़ीअ वांगुरु वकोड़े वियूं आहिनि ऐं हिन घर जे हर फर्द मथां कुदरत जो अज़ाब नाज़िल आहे। अज़ाब। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह रईस। वॾा पेर क्या अथव, भाग भला असांजा। खुश हूंदो मां, तव्हां बि खुश हूंदो। वियो वियो वियो। अल्लाह रईस वॾा अॼु पेर वॾा कया अथव ख़ैर में? माई वॾी, जॾहिं के मसला खड़ा थींदा आहिनि न त उन्हनि खे सुलझाइण असांजो कमु आहे। हा रेस, अॼुकल्ह वॾा मसला थी विया आहिनि, सुलझनि ई कोन था। तव्हां मसला सुलझाए मज़ी वेंदो, मसला सुलझंदा ई कोन। चङो चङो हाणे घणो थाप न, बस करे बि। शायदि ग़लति ॻाल्हि आहे मला छा? अरे बाबा, तव्हांजो ॻाल्हाइण त असां पंहिंजी दिलि में ई न कयूं। अरे हथ कर चसी पिया ॾींदा मत पर मत कदे बि कुंत दा कुछ समझंदो दे हथ हित कर। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। रईस वॾा असां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघूं था? माई ख़ैरां, मूं वटि मजू पंध पियो आहे, इन करे आयो आहियां। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। रईस मजूअ खे कहिड़ो हक़ आहे जो मुंहिंजी न्याणी पाण वटि रहाईंदो? पर न ज़ाल हूअ बि पेकनि जी हूंदी आहे। कहिड़े संग जे आधार ते थो पियो हे मुंहिंजे धीउ खे घर में रहाए? इहो त मां बि सम्झां थो माई ख़ैरां, पर मजूअ चयो त छोकिरी मूंसां राज़ी आहे ऐं घर में रहण थी चाहे। वॾो कूड़ो आहे मजू रेस, वॾो कूड़ो। कूड़ा कोन्ही मजू तखे पिया में छोकिरी न निकाह पिया करे ना उधार ते। असे निकाह जो कजो पवंदो आहे, बेवकूफ़ उधार जो न, निकाह बि उधार ते विझो। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। रईस असांजी त रब ॿुधी जो इन घाणे मां न्याणी आज़ाद थी। हाणे वरी कहिड़े नाग असांखे खाधो आहे जो ॿीहर वञी उन घाणे में न्याणीअ खे ॾियूं? अलाह पनाह ॾींदो। रईस बाबा, छोकिरी पाण वात वकील आहे। जे ॿ लफ़्ज़ उन खां पुछां त तव्हांखे एतिराज़ त न थींदो न? मां ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। रईस हिकु छा 10 लफ़्ज़ पुछेसि, 10 लफ़्ज़, पर ॻाल्हि सिधी सही आहे। रईस त कुझु बि थी पए, कुझु बि थी पए, घोटो ॾेई छोकिरी मारे छॾींदसि, पर मां इन्हे घर में वरी छोकिरी न मोकिलींदसि। ॻाल्हि आहे ज़ाहिर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केॾो न मासूम चेहरो आहे ऐं वरी किस्मत एॾी ख़राब। हाय हाय, हिन जी किस्मत मूंखे सवाणी पवंदी। हाँ साईं, ॻाल्हि कयो। साईं सदको, तव्हां इहो ॿुधायो त पंहिंजी माउ वटि रहणु पसंदि कंदो या मजू ऐं जमाल वारनि जे घर रहंदो? साईं, मां त हिते अम्मा वटि रहणु चाहियां थी, पर मजू रोज़ानो बंदूक खणी ईंदो आहे, असांखे धमकाए वेंदो आहे। मूंखे चवंदो आहे जेकॾहिं घर न हलंदीअ त मां मारे छॾींदोमांइ। मजू केरु थींदो आहे तोखे माण वारो? तूं भली हिते ई रह, ख़ैर ख़ूबीअ सां रह, तुंहिंजो को वार बि विंगो न कंदो। साईं, असां मथां महिरबानी कयो, मजू खे रोके छॾियो त असांखे रोज़ानो धमकाइण न अचे। इहो तव्हांजो असां मथां एहसान रहंदो। मजू तव्हांजे घर में त छा, पर जे खिटीअ मां बि लंघियो न त जंगूं फनी टोड़ करे उछले छॾींदोसांसि। इहो तव्हां सां दिलावर ख़ान जो वाइदो आहे। रईस, ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे। वेहो न, असांखे मौक़ो त ॾियो ख़िदमत जो। न माई ख़ैरां,
हाणे हलूं था पर तव्हांखे ॿिए चकर ख़िदमत जो मौक़ो ज़रूरु ॾिबो। मोहे जी अखि ॾाढी बुछड़ी हुई। अलाह पियो ख़ैरु करे मुंहिंजी छोकिरीअ ते त न नज़र विधी अथई। जेकॾहिं हिन मुंहिंजी धीउ ते नज़र विधी अथई त मां बि जीजीअ खे चई अहिड़ी हालत कराईंदीसांसि, अहिड़ो बुछड़ो कराईंदीसांसि जो यादि पियो कंदो। ख़ैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे, मतां ईअं न बि हुजे, खणी मुंहिंजो वहम हुजे, पर जेकॾहिं ईअं हूंदो त ॿीहर चकर ज़रूरु काटींदो, पोइ सॼो पतो पइजी वेंदो। ऐसे मुझे हद था तो के मैं गोले 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 चित्तो थी न तुझे दस जी खबर न पता ही जी न बिले त जी अचर जो नालो ही न पियो वती। खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे अब्बा, काॾे वियो है, किथां पियो अचे? असांखे त गणतियुनि में विझी छॾियो हुई। चाची हिते ई आहियां। ईअं ई सम्झो त तव्हांजे भर पासे खां ॿाहिरां वतां थो घुमंदो। अदा असां त सम्झो त मामा खे न्यापे ॾियण जे लाइ निकिरी विया हूंदो। न भाॼाई, मां हिते ई आहियां। खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे अब्बा, आहियो त इते, पर इहो त ॿुधायो त कयो बि तासुबता कम त नथा वतो कंदा। अम्मा हथ में हथियार भी ॾिसी थी, पोइ बि इहो थी पुछीस त कम ख़ैर वारा था कंदा वतो। चाची खेद लाई खेद यो कोसो ही न तो लगे। मुड़ अब्बा मुड़, कुछ भी करण खां अॻ में उन जो अंजाम सोच। अब्बा जेके तो वांगुरु बंदूक खणी कामपू थियण पिया चाहिनि, अॼु ॾिस उहे ॻोल्हिया ई कोन था लभनि। हाँ खेदल चाची जो चवस वत ये दब्बू को छदे इज्जत सां अची घर जी मां तो हाँ ॾिस। मां त इज़त सां रहां, पर अॼुकल्ह बंदूक हथ मां छॾियमि त ॿिया मूंखे इज़त सां जीअण कोन ॾींदा। खैरां जे सिर ॾे ख़ैरु हुजे अब्बा, सॼो जग जहान वते थो हथे खाली घुमंदो, उन्हनि खे दुनिया वारनि कोई छॾियो आहे, बाक़ी जे तूं हथियार फिटी कंदे त तोखे कोहंदा। बस अब्बा सोच कान्हे, आकड़ घणी, इन करे तुंहिंजो मथो ख़राब थी वियो आहे। अदा खेदल चाची के छद या पई ईअं मथो हज़ंदी तू यो ॿुध छा खाईदे पीते कुछ कज़ाए वथा भला। न दा न, का बि ज़रूरत न आहे, बसि दिलि कढियो तव्हांखे ॾिसण जे लाइ, उन करे तव्हां वटि हलियो आयसि। अदा बिस्तरो ठाहे ॾेई, आराम कर, सुबुह जो निकिरी वञजाई। न भॼाई न, हिते आराम करण कोन आयो आहियां। तव्हांखे त ख़बर आहे मूसा ख़ान ते हमिलो थियो आहे। हाणे कुझु ॾींहं वरी पुलिस माण्हुनि खे तंग करणु शुरू कंदी। उन करे सोचियुमि त अदा खे वञी ॿुधाए अचां त ॿाहिरि न निकिरे, किथे खंभिजी न वञे पुलिस जे हथां। घबदा न था गद का ॿाहिरि न ॾिसंदे ऐसी ॻाल्हि थी मां कंहिं गुदे में लिकी विदुसि। पहिरियों दर खां ॿाहिरि न निकिरंदो हो, हाणे वरी खट तो ई न लहंदो। अलाह ख़ैर कंदो। हाणे मां हलां थो, पर थोरो ख़्याल सां रहिजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। और जमाल शाह आला खैर आदा, दे खबर इते बिठो आई। बस दाई वक्त पास पिया कयूं। ओए हल भला त शहर ॾो चक्कर ॾेई अचूं। इते सॼो ॾींहुं बी बेज़ार थी वेंदी। हावड़े यार, घणा ॾींहं थिया आहिनि मां बि शहर कोन वियो आहियां। पोइ अचो त हलूं। अचो त हल चक्कर ॾियाराए। वकारे तैयारी आहे? शहर थो वञा। बाबा तोखे ख़बर न आहे त मूसा ख़ान जे मथां हमिलो थियो आहे? सभु ख़बर आहे मूंखे, सभु ख़बर आहे। पोइ बि शहर थो वञे? मूसा ख़ान मथां हमिलो थियो आहे, को मुल्क जे सदर मथां हमिलो कोन थियो आहे जो शहर बंदि हूंदो ऐं असां नथा वञी सघूं। बाबा मूसा ख़ान जा माण्हू बंदूकूं खयूं रुलंदा था वतन। असांजे ॻोठ जो जेको बि उन्हनि खे मिलंदो न त लेटाइण में उनखे देरि न कंदा। रेस दिलावर खान ऐं मूसा ख़ान जे विच में ठाह थियल आहे, हू असांखे कुझु बि न चवंदा। गुलाम कादर ठाह थियल हुयो, पर मूसा ख़ान ज़ख़्मी थियण खां पोइ ठाह ख़तम थी वियो। जेकॾहिं न असांखे मारे विधऊं त तो मथां मयार कोन ईंदी। बाबा पंहिंजे मौत मरी पए त ख़ैर आहे, अगरि दुश्मन जी गोलीअ में मरी पए न त जायो मूंखे पलांद वठणो पवंदो। पलांद मुंहिंजे पलांद जो न सोच। जेकॾहिं न अहिड़ो गैरती आहे त अॻ में पंहिंजे भाउ जो पलांद कर, पंहिंजे भाउ जो। अचो भाऊ, मुंहिंजो छोरो आहे वातोड़ो, इहो मिड़ई पियो वात हणंदो आहे। वात खां सवाइ ॿियो कुझु अचेसि बि थो? अचो हलूं।
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा तो मासूम चेहरो आहे। सदको वने सोनी सदको। अरे सर मुखे आया जा। न उथल पानी भरिया। भरे दिया जा। हाँ कमाल खान, रे सजा हाल वाल ॾियो। कुछ भी न तो चई सघिजे मुजीब, कुछ भी न तो चई सघिजे। ऑपरेशन थियो? हाँ, पर बाबा साईं के अञा होश न आयो मुजीब। आखिर डॉक्टर छा था चवन? खतरो टहरियो न आहे मुजीब, खतरो टहरियो न आहे। ईअं सभु त बाबा साईं कोमा में पियो आहे। या तो बाबा साईं उतां वापसि ईंदो या वञी मौत खे ॻाल्हाए। अल्लाह ख़ैर कंदो। असां लाइ को हुकुम हुजे त ॿुधाइजो। मूं सिकंदर खे फोन करे छॾी आहे। तूं पुलिस सां गॾु कुझु पंहिंजा हमरा मोकिले करे उन्हनि जो जीअण हराम करे छॾ। हराम। बेफ़िक्र रहो कमाल खान, बेफ़िक्र रहो। तव्हांजे अचण खां पहिरियां दुश्मननि जो कमु पूरो हूंदो। छा था सम्झो मुजीब? रेस जी तबियत जीअं पोइ तीअं ख़राब थींदी थी वञे। चबो तो गोली अड़ी जाइ ते लगी आहे जो खतरो टरे ही न तो। हा शबीर, ईअं सम त रेस वॾो अञा मौत जे हंज में सुतल आहे। ॿियो मामा छा पियो चए? चए पियो त पुलिस ईंदी, उन्हनि सां गॾिजी छापा हणायो ऐं दुश्मननि जो जीअण जंजाल करे छॾियो। पोइ मूंखे बि हथियार हथ करे ॾे मुजीब। पुलिस सां गॾु मां पाण वेंदुसि, मां पाण। हथियार त घणा आहिनि, पर मां न चाहींदुसि त तव्हां पंहिंजे हथनि में हथियार खणो। मुजीब हिन वक़्तु जेकॾहिं असां हथियार हथ में न खयों त पोइ लानत हुजे असांजी ज़िंदगीअ ते। ठीकु आहे अमजद, जीअं ई सूबेदार सिकंदर अचे त तव्हां ऐं शबीर हुन सां गॾु निकिरी वञो ऐं दुश्मननि लाइ हीअ ज़मीन तंग करे छॾियो। छिते थी पई वे, मेरे लाइ मानी रखी वे। रखण कार न आहे, असां तुंहिंजा नौकर न आहियूं जो तुंहिंजे लाइ मानी रखूं बुख ते। अरे अरे उथो उथो न। अरे बाबा न न न न चइनि बोलो, न चइनि बाबा। छो थो चई हिननि खे? न चइनि, न चओ बाबा। वॾा बाबा जीअं ये निभागे सां रहण लॻे न, मैं सिर्फ़ बुख मर गया उथर ते। असां जॾहिं पंहिंजी बुख ख़तम कंदासीं तूं बुख ते हूंदे। बाबा साईं असां त ॾाढी मिनतूं था कयूं पर असां सां गॾु खाए ई कोन थो न। बाबा तव्हां कम खे वॼायो, जॾहिं बुख लॻंदसि पाण ई तव्हां सां खाइणु शुरू कंदो। वॾा बाबा तोसां बि नादा पासा बि ॾींदो। अड़े बाबा मोलू असां माण्हू आहियूं मोहबती। बाबा अहिड़नि फ़क़ीरनि ऐं दरवेशनि जा त असां यार आहियूं, यार। वॾा बाबा हे हड़ खाओ नी हड़ खाओ, टूटा ॾींहं रहिए न त ओता ॾींहं रिजाव खा ॾिसनि।